शहीद राणीअ जे 3 वर्सीअ जे ॾिहाड़े ते अॼु जॾहिं असां पंहिंजे अखड़ियुनि खे रोई धोई पाठो करे सुकायो आहे ऐं जॾहिं असांजी हिरकियुनि खे यतीम ॿारनि जे सुर्गनि जा साणाईअ जी निंड वठी वई आहे ऐं जॾहिं असीं 3 सालनि या 1095 ॾींहंनि जे ॾुखनि जो बंदि करे थोरे होश में आया आहियूं, तॾहिं शहीद राणी असांखे तुंहिंजे ख्वाब जहिड़ी ज़िंदगीअ जा हज़ार मंज़र हिकु हिकु थी अॻियां अचनि था ऐं उहे सभु मंज़र असां खां हिकु ई सुवाल कनि था त भुटनि जे लुटियल काफ़िले जी आख़िरी मुसाफ़िरियाणी कहिड़े ॾोह में मारी वई ऐं बेनज़ीर जंहिं ते को इल्ज़ाम बि न हो उनखे कहिड़े गुनाह जी सज़ा ॾिनी वई। ॿ 2007 जे 27 डिसंबर जी उहा शाम जेका असां वटि तुंहिंजी शहादत जी ख़बर खणी आई, उहा शाम तुंहिंजी शहादत जी ख़बर सां गॾु हिकु तस्वीर पिणु खणी आई, जेतोणीकि उहा तस्वीर उन साल जे 18 अक्टूबर वारे उन ॾिहाड़े जी हुई जॾहिं तूं डिघी जलावतनीअ खां पोइ कराचीअ जे हवाई अॾे ते लथी हुईं ऐं तो पंहिंजे लखें परस्तारनि जे नारनि ऐं मुर्कुनि जो जवाबु ॻोढ़नि ऐं सुरकनि सां ॾिनो हो ऐं तो पंहिंजे आलियुनि अखियुनि सां आसमान ॾांहुं निहारे ॼण ईअं चयो हो त इहे आसमान वारा हिन सिकायल लोक जे सिकी लधियुनि दुआउनि जी ए परवरदिगार पारत हुजई ऐं पोइ तुंहिंजो ॾुखनि जे ॾिख में ॻाढ़ो थियल बदख्शां जे लाल जहिड़ो सुर्ख चहिरो ख़ुदा जे हुज़ूर में झुकी वियो हो। तुंहिंजे उन दादुले दर्द जी ॻोढ़नि वारी उहा ॻाढ़ी पर यादगार तस्वीर अॼु हर चौक ऐं चौसूल ते निमाया आहे। उहो मौत जेको तो 27 डिसंबर खां 2.5 महीना अॻु 18 अक्टूबर ते ऐं रावलपिंडीअ खां अॻु कराचीअ में ॾिठो ऐं उहे ॻोढ़ा जेके तो असांजे रोअण खां 2.5 महीना अॻु कराचीअ जे हवाई अॾे ते ॻाढ़िया ऐं उहो सुॾको जेको तो असांजे इज्तिमाही सुॾकनि खां 10 हफ़्ता अॻु भरियो हो, उहो सभु कुझु हिन हिक ई तस्वीर में महफ़ूज़ आहे। तुंहिंजे 3 वर्सीअ जे मौक़े ते उहा तस्वीर हर चौक ऐं चौराहे ते असां लाइ ॼण मलामत जी अलामत बणिजी असां सां एहतिजाज करे थी ऐं असां खां इंसाफ़ घुरे थी। तुंहिंजे 3 वर्सीअ जे मौक़े ते असीं जॾहिं तोखे यादि कयूं था ऐं तुंहिंजे सियासत जे दावनि ऐं पेचनि जो हिसाब कयूं था, तॾहिं शहीद राणी असांखे तुंहिंजे दानाई ऐं दलेरी जो संगम हैरान करे थो ऐं तुंहिंजे रहबराना सलाहियतुनि में असांजे ईमान खे जवान करे थो। ख़ुदकुश हमलनि जे ख़तरनि खां बेखौफ़ थींदे तूं जॾहिं कटकनि में काहे आईं ऐं 18 अक्टूबर ते कारसाज़ वारे हमले में ज़रे खां बची निकिती तॾहिं बि तुंहिंजे काफ़िले में का कंबणी न आई। 18 अक्टूबर ते कारसाज़ वटि तुंहिंजे जालनि बमनि जे बाहि में बसंती तोखे बचायो ऐं दुनिया खे ॿुधायो त बेनज़ीर जा जान निसार हिन खां अलॻि थी नथा सघनि ऐं ॿियो त ठहियो पर मौत बि हिननि खे बेनज़ीर खां परे नथो करे सघे त 19 अक्टूबर ते तूं उन्हनि शहीद जान निसारनि जे जनाज़नि में पहुतीअ, जेतोणीकि तोखे ॿुधायो वियो हो त तुंहिंजे सिर खे ख़तरो आहे, पर कारसाज़ जे शहीदनि जो खून तोखे मेहंदीअ जे ख़ुशबू वांगे उन्हनि ख़तरनि जा घेरा टोड़ाए लियारीअ जे दरनि ॾांहुं वठी वियो। राहुनि ऐं रातियुनि जा उहे रहज़न जिन तोखे हिकु कमज़ोर कामिणी सम्झो हो ऐं हू बम हमलनि ज़रिए तोखे कंबाइण जी कोशिश में हुआ, उहे तुंहिंजे दलेरीअ ते दहिलजी विया ऐं हुननि कहिड़ीअ बि रीत ऐं केॾीअ बि महल तुंहिंजे हमगीर वजूद खे ख़तमु करण जी कोशिश ऐं साज़िश शुरू कई। पर ए शहीद राणी उन्हनि बमनि जे हमलनि ऐं भांत भांत जी साज़िशुनि कॾहिं बि तुंहिंजे तिख में तांघ न आंदी ऐं तो पंहिंजे सावण जे मींहं जहिड़ो गजगोड़ुनि ऐं वस्कारनि जो सफ़र जारी रखियो। अढाई महीननि जे मुख़्तसिर सफ़र में तो पंहिंजे शहीद कारकुननि जूं तज़ियतूं बि कयूं ऐं ज़ख़्मी कारकुननि जूं तबियतूं पुछियूं। उन अरसे में तो रुगो पंहिंजे पार्टीअ जे ई सुकल रगुनि में साह न फूकियो, पर मुल्की सियासत में आयल आमरियत जे बिदयतुनि खे बि ख़तमु करण जी कोशिश कई।
न रुगो एतिरो पर शहीद राणी तो आमिरियत जे समूरनि मुखालफ़नि, बलोच सरदारनि, शरीफ़ भाइरनि ऐं लाथल जजनि तोड़े वकीलनि खे गॾु करे आमिरियत जे बुत खे हमेशह लाइ कढण ऐं केराइण जी कोशिश कई। अॼु हिन मुल्क में जेका जमहूरियत आहे, सिंधियुनि, पठाणनि, पंजाबियुनि ऐं बलोचनि जी पंहिंजनि सूबनि में जेका हुकूमत आहे, अॼु अदालतुनि में जेके इंसाफ़ जो घिंड वॼंदे महसूस थिए थो, उहो सभु कुझु तुंहिंजे तदबीरुनि जो नतीजो आहे। जेतोणीकि शरीफ़ भाइरनि 2008 जे चूंडुनि जो बाइकाट कयो हो, पर शहीद राणी तूं उन्हनि खे चूंडुनि में हिसो वठण ऐं आमिरियत जे ढूंढ खे गजी दफ़न करण लाइ राज़ी कयो हो। तुंहिंजी हर सियासी तदबीर रीस करण ऐं फ़ख़ुर करण जहिड़ी आहे। छा तुंहिंजी अहिड़ी ॾाह पई, तुंहिंजो सभ खां वॾो ॾोह हो जो ॼामड़ी सोच वारनि उन वक़्त जे हाकिमनि तुंहिंजे ज़िंदगीअ जो सफ़र मुख़्तसिर कयो। तुंहिंजो ॾांव ऐं तुंहिंजी ॾाहप ऐं तुंहिंजी हर सियासी तदबीर अॼु असांजे अॻियां एहतिजाज करे थी ऐं असां खां इंसाफ़ घुरे थी। तुंहिंजे 3 वर्सीअ जे मौक़े ते असीं जॾहिं तुंहिंजूं तक़रीरूं ॿुधूं था त उन्हनि तक़रीरुनि में कयल तुंहिंजूं ॻाल्हियूं असांखे आफ़ाक़ी पैगाम लॻनि थियूं। तुंहिंजे उन्हनि तक़रीरुनि में सियासत जा कई सबक़ ऐं सियासत जे सुवालनि जूं कई रमज़ूं समायल आहिनि। तुंहिंजे तक़रीरुनि में बि तुंहिंजे शहीद पीर जे ख़िताबनि वांगुरु अवाम जे दर्द कुशाईअ जी का कीमिया समायल हूंदी हुई, जो जॾहिं बि तूं तक़रीर कंदी हुई त ॾुखनि जे घाणनि में पीड़ियल माण्हू तुंहिंजी आवाज़नि में पंहिंजी हॾनि जा कड़काट महसूस कंदे दीवाना थी वेंदा हुआ ऐं तुंहिंजा केतिरा ई लफ़्ज़ ऐं केतिरा ई जुमिला वरी हुननि जे ज़ख़्मी रूहनि ते पचियुनि वांगुरु पइजी वेंदा हुआ ऐं पोइ हू ख़ामोश थी तुंहिंजा ख़िताब ॿुधंदा हुआ। आप भाइयों से, आप बहनों से, आप वफादारों से, आप बहादुरों से, आप गैरतमंदों से, आप कायदे अवाम की सियासी इबादत से वादा करो 100% नानकाना, शेखाबाद, शिकारपुर 100% वोट। शहीद भुट्टे जे ख़िताबनि में बि का तारीख़ जी अहिड़ी गहरी चीख समायल हूंदी हुई जेका मज़लूम माण्हुनि जे सदियुनि खां सुतल दर्दनि खे जाॻाए विझंदी हुई। भुट्टे जे तक़रीरुनि ते जाॻायल ऐं बाशऊर बनायल माण्हू अॼु भिटाईअ जे उन्हनि सिटुनि जो सच महसूस थियनि था, जंहिंमें लतीफ़ जोगीअ जाॻायो सुतो हुस निंड में, या उथो अबोझा सपड़ जो सॾु थियो, जहिड़ा ख़्याल पेश कया आहिनि। शहीद भुट्टे जे उन्हनि तक़रीरुनि वांगुरु शहीद राणीअ जे तक़रीरुनि में बि उहा मणिया हुई जेका महकूमनि जे मन जे तारुनि खे तड़पाईंदी हुई। शहीद राणीअ जा ख़ासि करे उहे ख़िताब जेके हुन 18 अक्टूबर ऐं 27 डिसंबर जे विच वारे 2.5 महीननि जे अरसे में कया, उहे संदसि 30 सालनि जे सियासी तारीख़ ते हावी आहिनि। न ॼाण त हिन खे इहा परूड़ पइजी वई हुई त अवाम सां हुन जी इहा आख़िरी मुलाक़ात हुई, या के सियासत जे इल्म इहा ॻाल्हि सम्झाई हुई त हू पाकिस्तानी सियासत जे तारीख़ जे सभ खां वॾे मकार टोले सां मुक़ाबिल हुई। तंहिं करे मकारनि जो उहो टोलो पंहिंजे मक़सदनि लाइ हिन जे हयात ते बि घात हणी सघियो पिए। तंहिं करे शहीद राणी पंहिंजे आख़िरी ख़िताबनि में पंहिंजे फ़िक्र, जदोजहद ऐं ज़िंदगीअ जा उहे सभई ख़्वाब ऐं उमेदूं अवाम सां खुले नमूने वंडियूं ऐं बयानु कयूं हुयूं जेके उन खां अॻु में कॾहिं बि न कयूं वयूं हुयूं। आज भी जब हम देखते हैं कि 11 साल में कितनी गुर्बत, बेरोजगारी और महंगाई पैदा की गई है, तो हम कहते हैं कि कायदे अवाम का नारा उसमें आज भी जोर है, क्योंकि आज भी चाहता है हर इंसान रोटी, कपड़ा और मकान। शहीद राणीअ जूं उहे यादगार तक़रीरूं जेके हिन अवामी समुंडनि विच में जज़्बात जे ज्वार भाटा जे छोलीअ वांगुरु छुलायूं, ऐं हा उहे यादगार तक़रीरूं जिन में मोहतरमा जो हिकु हिकु नारो विज जे वराके जा कड़काट कंदो अॻिते वधंदो हो। अवामी उमंगुनि सां टमटार शहीद राणीअ जी अॼु उहा हर तक़रीर असां अॻियां एहतिजाज करे थी, असां खां इंसाफ़ घुरे थी। पर शहीद राणीअ रुगो जज़्बाती तक़रीरूं ई न कयूं हुयूं। थधे समुंड जे किनारे ते आबाद वादीअ जी शहज़ादी
जॾहिं पेसिफिक जे गहराइनि वांगुरु थधी ऐं माठी थींदी हुई, तॾहिं हू पंहिंजे अवाम, मुल्क ऐं पाड़ेसियुनि बाबति बि सोचींदी हुई। ऐं पोइ हिन जे सोचनि जो सागर इंसानी तारीख़ जे समूरनि अनयान, जिन्सुनि, नसुलनि, धर्मनि जी हदुनि ऐं सरहदुनि सां टकराईंदो हो। ऐं पोइ शहीद राणी उन्हनि समूरनि इंसानी अनयान जे सुलझा जा रस्ता सोचींदी ऐं सम्झाईंदी हुई। शहीद राणी इंसान ज़ात जे उन्हनि समूरनि अलमियनि जिन हिन मथ भरी सम्झी वेंदड़ मख़लूक जो रतो वहायो हो या उनखे ईज़ा रसायो हो, उन बाबति केतिरा ई किताब लिखिया, अख़बारुनि में मज़मून लिखिया ऐं सॼी दुनिया जे दर्सगाहुनि में उन बाबति लेक्चर पिणु ॾिना। संदसि अहिड़े अंदाज़ मां लॻंदो हो त ॼण हू सॼी दुनिया जे मज़लूमनि जो केस विड़ी रही आहे। शहीद राणीअ जा उहे यादगार किताब ऐं तहरीरूं अॼु आलमी सियासत जे टेबल ते निहायत मानायती अंदाज़ में रखियल आहिनि ऐं दुनिया में हर क़िस्म जे अमुन लाइ थींदड़ कोशिशुनि में शहीद राणीअ जूं उहे तजवीज़ूं हिकु वज़नदार माना रखनि थियूं। बेनज़ीर भुट्टो जा उहे वीचार, बेनज़ीर भुट्टो जूं उहे तजवीज़ूं ऐं बेनज़ीर भुट्टो जूं उहे तहरीरूं अॼु असां अॻियां एहतजाज कनि थियूं ऐं असां खां इंसाफ़ घुरनि थियूं। पर सिंध जे वादीअ जी उन शहीद शहज़ादीअ जंहिंखे पुलिस जे पहिरे में ऐं ॾींहं जे सोझरे में हाकिमनि जे महफ़ूज़ शहर में क़तल कयो वियो, उन जा क़ातिल अॼु ॾींहं ताईं लिकल छो आहिनि? आख़िरकार बेनज़ीर भुट्टो पंहिंजे क़तल जो इंसाफ़ कंहिंखां घुरे? ऐं छा कोई अहिड़ो बि आहे जेको बेनज़ीर लाइ कंहिं इंसाफ़ जी तलब करे? संदसि 3 वर्सीअ जे मौक़े ते बेनज़ीर भुट्टो जो खून हर उन माण्हू ऐं इदारे, फ़र्द या अंजुमन खां इंसाफ़ तलब करे थो जंहिं फ़र्द, इदारे या अंजुमन जे भलाई ऐं बहितरीअ लाइ हिन पाण पतोड़ियो ऐं आवाज़ उथारियो हो। बेनज़ीर भुट्टो जो खून सभ खां अॻु में पीपीअ जे उन्हनि लखे जालनि ऐं जान निसारनि खां इंसाफ़ तलब करे थो जिन खे हूअ पंहिंजो भाउ सॾींदी ऐं सम्झंदी हुई। उहे जान निसार जिन खे बीबी पंहिंजे वेझो रखंदी हुई, संदन अंगल ऐं आरा मञंदी हुई, हुकूमतुनि अचण शर्त खेनि सुठियूं नौकरियूं ॾींदी हुई ऐं जिन खे हू चूंड विहण लाइ पार्टीअ जूं टिकेटूं ॾींदी हुई। ऐं उन्हनि लखे जालनि मां अॼु बि हज़ारे अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे ख़्वाब ऐं तसवुर खां वधीक सुहिणी ज़िंदगी गुज़ारनि था। उन्हनि जालनि ऐं जान निसारनि अॻियां खेनि सुठी ज़िंदगीअ जी मुबारक बख़्शींदड़ बेनज़ीर भुट्टो जो खून एहतजाज करे थो ऐं खां इंसाफ़ घुरे थो। बेनज़ीर भुट्टो जो खून हिन मुल्क जे जमहूरी निज़ाम ऐं उन्हनि इदारनि खां बि इंसाफ़ तलब करे थो जिन इदारनि ख़ासि करे पार्लियामेंट जे बालादस्तीअ लाइ बेनज़ीर भुट्टो 30 साल जदोजहद कई। जमहूरियत जो उहो नंढड़ो बूटो जेको बेनज़ीर भुट्टो पंहिंजे पीउ जे रत जे रेज सां पोखियो ऐं जंहिं बूटे खे वॾो करण लाइ हिन कई भेरा जेल ऐं जलावतनियूं ॾिठियूं ऐं जंहिं जमहूरियत जे बूटे खे बचाइण लाइ हिन कई ॾुख ऐं ॾुखियायूं बर्दाश्त कयूं, उन जमहूरियत ऐं उन पार्लियामेंट अॻियां संदन रखपाल ऐं निगहबान बेनज़ीर भुट्टो जो खून अॼु एहतजाज करे थो ऐं उन खां इंसाफ़ तलब करे थो। उहा अदलिया जेका अॼु आज़ादीअ जे गह सां सिंगारियल आहे, उन अदलिया ते जेतोणीकि अञा ताईं शहीद राणीअ जे पीउ जे मौत जी मयार मथां लड़कियल आहे, पर उन अदलिया जे मौजूदा सरवाणनि परवेज़ मुशर्रफ जे आमरियत ख़िलाफ़ जेका जाखोड़ कई, उन में बेनज़ीर भुट्टो जो बि पंहिंजो हिसो आहे। परवेज़ी आमरियत जो सॼो ज़ोर जॾहिं ललकारी बणियल चीफ जस्टिस इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरीअ जे मथां हो, तॾहिं शहीद राणीअ पंहिंजे मथां लॻल पाबंदीअ जा सभई घेरा टोड़े लाथल चीफ जस्टिस जे घर पहुती ऐं इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरीअ खे यकीन ॾियारियो त चूंडुनि खां पोइ जॾहिं जमहूरियत बहाल थींदी ऐं हू इक़्तिदार में ईंदी त हू इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरीअ जे घर मथां पाकिस्तान जे चीफ जस्टिस वारो झंडो ज़रूर फड़काईंदी। मैं सदर पाकिस्तान और अपने वादे के मुताबिक जनाब इफ्तिखार मोहम्मद चौधरी साहब समेत तमाम मज़ूल जज साहबान की उनके ओहदों पर बहाली का ऐलान करता हूँ। अॼु जॾहिं जमहूरियत ऐं अदलिया बहाल थी आहे ऐं बहाल थियल अदलिया आज़ाद बि आहे, तॾहिं जमहूरियत ऐं अदालत जे आज़ादीअ लाइ जदोजहद कंदड़ हिन सूरमीअ जो लाश संदन अॻियां हिकु सुवाल बणियल आहे त जमहूरियत ऐं अदालत लाइ आज़ादी घुरंदड़ खां पंहिंजी ज़िंदगी बि छो खसी वई। अॼु बेनज़ीर जो सर्द लाश गरम जोश अदलिया खां पंहिंजे क़त्ल जो इंसाफ़ घुरे थो। उहे इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं या इनफ़रादी हक़नि ऐं आज़ादीअ लाइ विढ़ंदड़ अंजुमनूं
जिन खे पंहिंजो किरदारु अदा करण लाइ शहीद राणी सदाई हिमथाईंदी हुई। उहा आसमा जहांगीर, उहो आई रहमान, उहो इक़बाल हैदर, उहो अंसार बरनी, जेके जॾहिं बि कंहिं इंसानी हक़नि लाइ जोटियल जंग में रियासत जे दहशत में दॿाया वेंदा हुआ त बेनज़ीर भुट्टो उन्हनि जी मदद लाइ सभ खां अॻु में पहुचंदी हुई। उनखां सवाइ औरतुनि जे हक़नि जी अमीन बेनज़ीर भुट्टो खां वधीक केरु हुई ऐं हिन मुल्क में मासूम न्याणियुनि मथां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़नि मां बेनज़ीर खां वधीक सघारो आवाज़ कंहिंजो हो। शहीद राणीअ जो क़त्ल इंसानी हक़नि जे लताड़ जो हिकु अलमनाक मिसाल आहे। औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ इदारनि ऐं इंसानी हक़नि लाइ विढ़ंदड़ तंज़ीमुनि अॻियां बेनज़ीर भुट्टो जो खून पंहिंजे नाहक क़त्ल ते एहतिजाज करे थो ऐं इंसाफ़ तलब करे थो। बेनज़ीर भुट्टो जे जदोजहद जे कई रुखनि मां हिकिड़ो पासो सहाफ़त जी आज़ादी ऐं तरक़ीअ लाइ कयल संदसि जदोजहद पिणु आहे। अॼु जेका आज़ाद ऐं मुतहरिक मीडिया आहे उन जे ज़हूर में बि बेनज़ीर भुट्टो जी पती शामिल आहे। हिन मुल्क में सहाफ़त जी आज़ादीअ जो सफ़र जमहूरियत जे सफ़र सां गॾोगॾु हलियो आहे ऐं जमहूरी तहरीक जी सरवाणी सदाई शहीद राणीअ कई आहे। तंहिं करे आज़ाद ऐं मुतहरिक मीडिया जे मथां समूरियुनि इंसानी आज़ादियुनि जे अॻुवाण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे जदोजहद जो कर्ज़ पिणु रहियल ऐं चढ़ियल आहे। बेनज़ीर जो कर्ज़ ऐं तारीख़ जो फ़र्ज़ लाहिण लाइ मीडिया खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। बेनज़ीर जे क़त्ल ते मीडिया जी मसलती ख़ामोशी या बदयानती एहतिजाज करे थी ऐं इंसाफ़ तलब करे थी। उनखां सवाइ बेनज़ीर जो क़त्ल हर उन सिपाहीअ या आम माण्हू खां वठी आलमी इदारनि ऐं गॾियल क़ौमुनि ताईं समूरनि फ़र्दनि ऐं इदारनि जंहिंखे बि हिन बेगुनाह शहज़ादीअ जे खून बाबति या उन जे साज़िश सिटींदड़नि बाबति या उन जे क़त्ल जो मनसूबो तयारु कंदड़नि बाबति या उन जे कातिलनि खे सुञाणींदड़ या लिकाईंदड़नि बाबति जेका बि ॼाण आहे उनखां पंहिंजे बेगुनाह हुअण जी शाहिदी तलब करे थो ऐं खांसि मुतालबो करे थो त ई मासूमियत ऐं माणपे में ईमान रखंदड़ इंसान हो या त बेनज़ीर भुट्टो जो गुनाह ॿुधायो ऐं जेकॾहिं हू बेगुनाह हुई त हुनखे इंसाफ़ वठी ॾियो। पर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो खून सभ खां वधीक पंहिंजे उन्हनि साथी अॻुवाणनि खां इंसाफ़ घुरे थो जेके हिन जे नाले ऐं क़ुर्बानीअ खां पोइ अॼु हुकूमतुनि ऐं वज़ारतुनि में वेठा आहिनि। शहीद राणी जे जलसनि में उन्हनि अॻुवाणनि जूं कयल तक़रीरूं इन ॻाल्हि जूं शाहिद आहिनि त हुननि शहीद राणीअ सां वफ़ादार ऐं सचे रहण जा वचन ऐं वाइदा कया हुआ ऐं उन्हनि मां केतिरनि त शहीद राणीअ मथां जान समेत पंहिंजो सभु कुझु निछावर करण जा इक़रार कया हुआ। पर अॼु 3 वर्सीअ जे मौक़े ते असां बेनज़ीर भुट्टो जे गुमनाम परस्तारनि खे शहीद राणीअ सां कयल वाइदनि मथां मसलियत जी मिटी चढ़ियल नज़र अचे थी ऐं असांखे गुमान थिए थो त पीपीअ जा अहम अॻुवाण अॼुकल्ह दुनियादारीअ जी धूड़ में धुंधला थी गुम थी रहिया आहिनि। जॾहिं शहीद राणी ज़िंदा हूंदी हुई ऐं जदोजहद में संदसि को कारकुन शहीद थी वेंदो हो त हूअ उन मारिजी वियल कारकुननि जे पोयरनि जी बि पोइवारी कंदी हुई। हाणे न ॼाण ईअं छो महसूसु थी रहियो आहे त पीपीअ जे अॻुवाणनि खां पंहिंजे अज़ीम क़ाइद जो कज़ियो विसरी रहियो आहे ऐं वक़्त जी उॾंदड़ धूड़ हिन अज़ीम सूरमीअ जे क़त्ल जे निशाननि मथां ॼमी खिंडराहे रही आहे। बेनज़ीर भुट्टो जहिड़ीअ रीति पंहिंजे कारकुननि जी मालिकी कई, हुन जहिड़ीअ रीति पंहिंजे पार्टी अॻुवाणनि जी रहनुमाई कई ऐं हुन जहिड़ी ऐं जेतिरी वॾी क़ुर्बानी ॾिनी उन जी तक़ाज़ा आहे त हिन शहीद शहज़ादीअ जो क़ुर्बानी अॻियां बीठल इक़्तिदार जे मसलत जूं रुकावटूं हटायूं वञनि ऐं शहीद राणीअ जा कातिल केरु बि हुजनि ऐं किथे बि हुजनि उतां हथ करे इंसाफ़ जे कटहरे में आंदा वञनि। शहीद राणीअ जो खून पंहिंजे हुकूमत ऐं उन जे अॻुवाणनि अॻियां एहतिजाज कंदे सुवाल करे थो त हुकूमत में हुअण बावजूदि जेकॾहिं तव्हां पंहिंजे क़ाइद जा कातिल बि पकिड़े न सघो त पोइ तव्हांखे उन पार्टीअ में रहण जो या उन जे क़ाइद जो पोलक सॾाइण जो कहिड़ो हक़ आहे।